दोस्तों, अॼु उर्स चांडे जो एल्बम आहे सतेतालीह लतीफ़ प्रोडक्शन में। तमामु बहितरीन एल्बम ऐं सुपर हिट एल्बम आहे ही। ऐं हिन में खोड़ सारा गीत आहिनि जेके सुपर हिट आहिनि ऐं सुपर हिट हलिया। ऐं ही 2007 में रिलीज़ थियो एल्बम। ऐं हिन में हिकिड़ो सुठो गीत आहे जेको मूंखे पसंदि आहे, अॼु जानी पर्ची पवे शल। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिल न कयो आहे। ऐं तव्हांखे एतिरो ॿुधायो वेंदो त हिन में कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं हे एल्बम मशहूरु हुयो या न हुयो। ऐं ही एल्बम जेको आहे ईद ते रिलीज़ थियो, 2007 वारी ईद, रमज़ान वारी ईद ते, मतिलबु वॾी ईद ते रिलीज़ थियो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त लतीफ़ प्रोडक्शन जेका आहे उहा थर प्रोडक्शन जे तावन सां जारी कई वई हुई, जंहिंमें खोड़ सारा फ़नकार, सिंध जा नाले वारा फ़नकार सभिनी जो हिकु हिकु एल्बम करायो वियो। जंहिं बि फ़नकार जो एल्बम मशहूरु वेंदो त उन्हनि जा 5 या 6 एल्बम कंदा हुआ। जंहिंजो एल्बम फरमाइशी मतिलबु मशहूरु न वियो, उनजो 1 या 2 एल्बम कयो वेंदो हो। छो जो आहे ई कमु मोट जो, मोट मिलंदी आहे त माण्हू कमु करणु पसंदि कंदा आहिनि। ऐं ही यकतारे चपड़ी जो निमाणो आशिक़ आहे उर्स चांडियो, जीअं त ही पोएं दौर में एतिरो ख़ासि मशहूरु न हुयो। ऐं हीअ ईअं सम्झो त 2001 खां पोइ जेके बि हिन जा एल्बम आया तमामु घणो मशहूरु हलिया ऐं सुपर हिट हलिया ऐं अवाम घणो हिन खे पसंदि कयो। ऐं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, पंहिंजे फरमाइश लाइ कमेंट्स करे सघो था। कहिड़ो बि फ़नकार हुजे उनजी कमेंट्स कयो, उनजो नालो लिखो, इंशाल्लाह उहो तव्हांजी फरमाइश असां पूरी कंदासीं, तव्हांजी कमेंट्स शामिलु कंदासीं। काफ़ी दोस्तनि कमेंट्स कया पर आऊं उन्हनि खे विसारे छॾियो। हींअर हिन एल्बम में काई कमेंट्स शामिलु न कई आहे। इहो इन करे छो मुंहिंजी तबियत कुझु ख़राबु हुई, सो इन करे ऐं उहे कमेंट्स विसारे चुको आहियां। पर नेक्स्ट टाइम इंशाल्लाह सभिनी दोस्तनि जा जेके कमेंट्स ईंदा उहे इंशाल्लाह शामिलु कया वेंदा। असां वटि मौजूदु आहे उर्स चांडियो, फौज़िया सुमरो, हैदर रिंद ऐं मोहम्मद बख़्श हाजाणो, नओं उर्स मतिलबु मंजी भील बि उर्स चांडे जो शागिर्दु आहे। ऐं नंढो हैदर बि मौजूदु आहे, आख़िरी हैदर बि मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा लेडीज़ फ़नकार में समीना गुडी, समीना कंवल, फौज़िया गुडी, काफ़ी सारा फ़नकार आहिनि असां वटि। कंहिं बि फरमाइश लाइ राब्तो ज़रूरु कंदा, कमेंट्स कंदा। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। पहिरियों आहे मलूक निज़ामाणी जो कलाम आहे, रब ॼाणे केसी ताईं हयाती आहे। उन खां पोइ जेको ॿियो गीत आहे सिद्दीक़ ख़ासकेली जो कलाम आहे, अॼु जानी पर्ची पवे। उन खां पोइ आहे मोहम्मद सुहाणी जो कलाम आहे, मजीद सुहाणी जो कलाम आहे, मुंहिंजो ॻोठु जॾहिं छॾियो तो। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे ही जवानी सदमे जो पाणी आहे, अली नवाज़ जो कलाम आहे। ऐं उन खां पोइ आहे बलोची कलाम आहे, लियाकत जमाली जो कलाम आहे, अदा जोगीड़ा, एतिरो लिखियलु आहे। ऐं उन खां पोइ ॿियो आहे मेवो ख़ान जो कलाम आहे, अॼु घोटनि ॿधा मोड़, सहरो आहे शादी विहांव जे लाइ। ऐं उन खां पोइ आहे सरवेज अनवर चांडे जो कलाम आहे, तोलाए मिठा लुड़क हारियां। उन खां पोइ आहे मस्त जानी थी जवानी। ऐं हाजी ख़ुश्क जो आख़िरी गीत आहे, यार खां जुदा थियासीं। ऐं तव्हांखे दोस्तनि खे ही एल्बम कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा, जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात हासिलु थी वञे।